नाज़रीन सखर मां ख़बर है अवां सां शेयर कयूं पिया। हफ़ीज़ुल आशारी जी रिपोर्ट मुताबिक़ आल सखर ताजिर इतिहाद जे उहदेदारनि जे वफ़द सदर मीर अब्दुर्रहमान मेंगल जी सरबराही में सखर प्रेस क्लब पहुंची कैमरामैन फोटू जनरल एसोसिएशन जे उहदेदारनि सां मुलाक़ात कई। उन मौके ते ताज़िया इतिहाद जे जनरल सेक्रेटरी शबीर मेमन, सीनियर नायब सदर हाजी परवेज़ चना, मोबाइल मार्केट यूनियन जे सदर उमर फारूकी, शफ़ीक कुरैशी, फ़याज़ अहमद खिलजी, तारिक अली महर शाह समेत ॿिया मेंबर मौजूद हुआ, जंहिंमें ताजिर बिरादरी ऐं फोटोग्राफर जे मसइलनि बाबति ॻाल्हि ॿोल कई वई। उन मौके ते ताजिर इतिहाद जे सदर मीर अब्दुर्रहमान मेंगल कैमरामैन ऐं फोटोग्राफर्स खे ख़िताब कंदे चयो त शोबे सहाफ़त में कैमरामैन ऐं फोटोग्राफर जी ज़िंदगी निहायत मेहनत, ज़िम्मेदारी ऐं ख़तरात सां भरियल हूंदी आहे। ही माण्हू मुआशिरे जे अहम वाक़िअनि खे पंहिंजे अख ऐं कैमरे जे ज़रिए दुनिया ताईं पहुचाईंदा आहिनि। आख़िर में मीर अब्दुर्रहमान मेंगल पंहिंजे तरफ़ां कैमरामैन ऐं फोटो जनरल एसोसिएशन यूनियन लाइ 1.5 लख रुपया कैश ॾियण जो ऐलान बि कयो, जंहिं ते कैमरामैन ऐं फोटोग्राफर्स मीर अब्दुर्रहमान मेंगल जो शुक्रियो अदा कयो।